ही मेंगोरा जी सुबुह आहे ऐं अलमास होटल जे बालकनी मां तव्हांखे हीअ आऊं सुबुह जा नज़ारा ॾेखारे रहियो आहियां ऐं सॼो आसमान तव्हांखे जुड़ सां ढकियल मिलंदो ऐं मेंगोरा जी सुबुह साण ई ट्रैफ़िक रवां दवां थी चुकी आहे। असां वटि जेको दरिया जो तसवुरु आहे सिंधू नदी जेका तमामु तेज़ी सां वहे थी, हिते ई सवात जो दरिया ईअं पाणीअ ॿोड़ जीअं थींदो आहे पाण वटि किनारा, ईअं ई अचे थो। ही तव्हां ॾिसंदव जेकॾहिं हिननि वणनि जे विचां त उहो ई दरियाउ आहे जेको पाणी जेको सो वही रहियो आहे। सो हीअ आहे सुबुह मेंगोरा जी ऐं उनखां पोइ असां वरी जीअं ई नाश्तो करे ऐं चढ़ंदासीं गाॾियुनि में ऐं कारान हलिया वेंदासीं। उते सर्दी थोरी वधीक आहे, ॿुधाइनि पिया त उन पासे सर्दी घणी आहे, उन करे सर्दीअ जो बि असां बंदोबस्तु कयो आहे। ऐं हीउ इलाइक़ो हींअर सयाहत में तमामु तेज़ आहे। हिन पासे सवात जे पासे सयाहत तमामु तेज़ आहे, मुक़ाबिलो मरी वारनि सां, नारायण ऐं कागान वारनि सां हिननि जो आहे। इन करे हिते तव्हांखे नयूं नयूं होटलूं कंस्ट्रक्शन करे मिलंदियूं ऐं शहर में बि ओवर ब्रिजूं ठहनि पियूं जे ट्रैफ़िक खे उहा मुतासिर न थिए। सो पाण मौजूदु आहियूं मेंगोरा में ऐं मेंगोरा जी मेन रस्तो आहे जेको कारान ॾांहुं वेंदो। त हीअ आहे सुबुह मेंगोरा जी रवां तवां।